छाचो बाबा दावत हिकिड़ी उन्हीं ते वञूं पिया जी लेट थी वियासीं थोरो टाइम हुयो 1 बजे जो कोर्ट में देरि थियण जे करे तो असां लेट निकितासीं हिते हे स्लो पिया वञनि असां हिननि खे लाइटूं ॾिनियूं साइड सां हिननि साइड न पिया कनि वरी असां साइड वारे पासे सां हिननि खां टपी मां 4-5 गाॾियूं असांजी टपी वयूं जी पोयों असांजी हिकिड़ी गाॾी जेका हिननि खे क्रॉस पई करे उनखे उनखे थोरो हिननि साइड मतिलबु जीअं चवंदा आहिनि त साइड सां पंहिंजे क्रॉस करण ते वेझो अचणु न थियो त तंहिंमें उहा गाॾी कार का बीठल ई उन में वञी लॻी शुक्र अलहमदुलिल्लाह त कार में को माण्हू अहिड़ो को बि कोन हो जेके असांजा गाॾी में माण्हू हुया उहे 3 ॼणा ढकी थिया आहिनि उन्हनि खे असां खणी इस्पताल मेरो बाप चांडियो जो चवणु आहे त उन्हनि खे हिरासत करण जे लाइ इहा सॼी कार्रवाई कई वई बाबा उन सां गॾु 2 रेंजर्स जी गाॾियूं 2 पुलिस जी गाॾियूं कंहिं गाॾी खे तूं ॾकु न ॾींदो या को क्रॉस कयूं वञे थो तव्हांखे क्रॉस करे थो ऐं पोयों तव्हां उन्हनि खे ॾकु नथा ॾियो या पोयों गाॾी का लॻे थी त इन में हिरासमेंट अॾी खे छा थियो ॿी ॿियनि कंहिं ग़रीब जी गाॾी उन जी गाॾी लॻी आहे उन बि असां इहो चयो आहे उन्हनि खे बि जेको हुनजो नुक़सानु आहे उहो असां भरना थिया असांखे सम्झ में नथो अचे त अॾी जो इशू छा थियो तव्हां कंहिं गाॾी खे लाइटूं ॾींदव हॉर्न ॾींदव उहा गाॾी पंहिंजी स्पीड जे लिहाज़ खां साइड तव्हांखे न ॾींदी त ज़रूरु तव्हां उनखे पासे तव्हांखे काॾे वञिणो हूंदो आहे का इमरजेंसी हूंदी आहे का बि ॻाल्हि कोई गाॾी असूल आहे त जंहिं महिल तव्हांखे कोई गाॾी लाइट हणंदी आहे तव्हां गाॾी साइड कंदा आहियो साइड ते ॾकु तव्हां ॾींदा आहियो त ॿी गाॾी तव्हांखे क्रॉस करे ॾींदी जी वीडियो में इहो ई नज़र अचे थो सरदार साहब त कारी गाॾी वारा साइड ई कनि पिया तव्हांजे गार्ड्स उन्हनि खे कारी गाॾी वारा बीठा बीठल गाॾी में मुंहिंजी गाॾी ड्राइवर जी लॻी आहे ऐं जेकी गाॾी उमेरो बाब साहिबा वारा गाॾी खे साइड न पिया ॾियनि तंहिंजे करे इहो इंसिडेंट थियो आहे गार्ड्स ज़ख़्मी थिया आहिनि हा उहे केतिरा गार्ड ज़ख़्मी थिया आहिनि अवां जा फर्स्ट एड असां ॾिनो आहे केन शाह हॉस्पिटल ते जंहिं महिल मूंखे ख़बर पई मां ब्रेक हणी वापसि मोटी वञे पंहिंजे गार्डन खे खणी उन दोस्तनि जी जंहिंजी गाॾी एक्सीडेंट थी हुनखे चयोसीं बाबा जेको तव्हांजो ख़र्चो ईंदो असां भरण लाइ तयारु आहियूं तव्हांजो नुक़सानु असां भरींदासीं हुननि खे मोकिलियोसीं त बाबा गाॾी खणी वञी हुननि खे असां पुॼायोसीं हिन में छा चवंदा आहिनि हॉस्पिटल में केन शाह उते हुनखे फर्स्ट एड मिली फर्स्ट एड मिलण खां बाद उहो पंहिंजे ॻोठ आया आहिनि हिते मोटी असां बि ॻोठ पहुता आहियूं दिस इज़ व्हाट हैपेंड अॼु असांजी हेयरिंग हुई दादू कोर्ट में असां उतां वापसि अचूं पिया हिननि जूं गाॾियूं असांखे फॉलो कंदियूं अचनि पियूं ऐं असांखे हरासा करण जी कोशिशि कई वई इलाही टाइम खां मूं फील कयो असांखे हरासा कयो थो वञे हिन जी वजह इहा आहे त असांजो फ़ैसिलो रिज़र्व कयो वियो आहे जेका 11 तारीख़ ते फ़ैसिलो ईंदो त सरदार केस में जवाबदार हूंदा या न हूंदा तव्हां ॾिसो 3 सालनि में हिननि जेको आहे असांखे प्रेशर त ॾिनो आहे पर हिन चकर हिननि असां सां को हादसो करण जी कोशिशि कई आहे जंहिंजो सुबुह थी वियो आहे त गाॾी मां वेठे मूं पाण वीडियो रिकॉर्ड कई आहे मां वीडियो जे लाइ एविडेंस रिकॉर्ड कयूं त हीउ ॾिठो वञे पूरो आवाम बि ॾिसे ऐं असांजो ऑनरेबल अदालतूं बि ॾिसनि त हिते हीअ बिल्कुलु बुरहान चांडियो जी गार्ड जी गाॾी हुई जेका हिन सां गॾु हुई ऐं जेका गाॾी असांखे इलाही सोड़ो करे पई या त हीअ चाहिनि पिया त असांजी गाॾी रोड खां हेठि लहे असां सां को हादसो पेश अचे त हुननि जी गाॾी वञी करे ॿी गाॾी में अलहमदिल्ला बचा थी वियो असांजो अल्लाह जे शुक्र सां असां बिल्कुलु सेफ आहियूं पर हीअ शइ रिकॉर्ड ते अचणु घुरिजे त हीअ ॾिसो त हेतिरो वॾो असां सां हिकु त सानियो थियो असांजे घर में 3 मर्डर थिया आहिनि ऐं जॾहिं असां इंसाफ़ जी ॻाल्हि कयूं था जॾहिं फ़ैसिलो रिज़र्व थियो त हिननि जागीरदारनि जूं बदमाशियूं हुई आहिनि त हुननि अची करे असां ते असांखां हादसो करण जी कोशिशि कई आहे कयो आहे जेको मूं पाण वीडियो रिकॉर्ड कयो आहे जंहिंमें मूं ख़ुदि फील कयो त असांखे हरासा करण जी कोशिशि कई पई वञे हिन जे करे ई मूं गाॾी में वेठे वेठे उहो वीडियो रिकॉर्ड कयो त उहो गाॾियूं असांखे फॉलो करनि पियूं ऐं जेको आहे उहो गाॾी वञी करे लॻी आहे ॿी गाॾी क्रॉस करे थी ऐं ॿी गाॾी हुननि जे गार्ड थी जेका हुननि सां गॾु क्रॉस करे थी जेका असांखे सोरो इलाही टाइम खां कंदी पई अचे पई वॾी ॻाल्हि इहा आहे त गार्ड्स बि उहे जेके पर्सनल गार्ड्स हुआ जेके असांखे सोरो करनि पिया जेके असांखे हरासा करनि पिया हुनजा पर्सनल गार्ड्स जी गाॾी आहे जेको एविडेंस वीडियो रिकॉर्ड मूं वटि पियो आहे ऐं तव्हां इन मामले जी भले जांच थिए जेको बि हिते ॾिठो वञे त हुन जॻह ते ॿी कंहिं गाॾी खे वञी हिट बि कयो आहे हुननि की मूं हरासा फील कयो तॾहिं त इहो एविडेंस आहे त मूं पाण वीडियो रिकॉर्ड कयो न त मूंखे त कोई जेको आहे ख़बर न ई न त हीअ वञी करे लॻंदा या गाॾी सां हणनि या असां कुझु वाक़ियो कराईंदा मूंखे फील थियो त असांखे थ्रेट आहे मूं ख़तरो फील कयो इन जे करे मूं वीडियो रिकॉर्ड कयो आहे त हीअ असांखे इलाही थोरो करनि पिया जी 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 बिल्कुलु 6 बजे असांजी इंशाल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस आहे जेको असां आवाम जे साम्हूं अदालतुनि जे साम्हूं रखंदासीं त अहिड़ो ज़ुल्म असांजे मुल्क में असां इंसाफ़ जे ख़ातिर निकिरूं था घरनि मां ऐं असांजी जानुनि खे ख़तरो